अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खोसो अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी हिन प्यारी वीडियो में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु ही पोयों नेचर ॾिसो, ही पोयों बैकग्राउंड कीअं आहे, सही आहे। अॼु मां सोचो थोरो जगह भी चेंज कयां ऐं तव्हां सां जेका गुफ़्तगू करणी आहे, बेहतरीन गुफ़्तगू। अॼु जेको कहाणी आई आहे दुलाब ड्रामे जी, ये दुलाब ड्रामे जी कहानी के पोस्टमार्टम कंदासीं, मतलब इन जो रिव्यू कंदासीं, इन के एक्सप्लोर कंदासीं, इन में कहिड़े क़िस्म जी कहानी आहे, कहानी कंहिंखे वणी भी सही या न। हिते पखियुनि जूं आवाज़ूं अचनि थियूं, ॾाढो ख़ूबसूरत प्यारो ही नंढड़ो पार्क आहे। मां चयो हिते वीडियो तैयार कयां, अॼु थोरो बैकग्राउंड भी चेंज कयां। दोस्तों माशाल्लाह दुलाब ड्रामे जी कहानी तव्हां ॾिठी, यूट्यूब ते अपलोड थी वई। पहिरियों इन्हनि फेसबुक ते पोस्ट रखी नंढड़ी, वरी इन्हनि सोचो यूट्यूब ते ॾियूं। फेसबुक ते त कंहिं ॾिठो कंहिं न ॾिठो, फेसबुक हले भी कान थो, इन जे करे हिननि वरी यूट्यूब ते कहानी ॾिनी ऐं यूट्यूब ते हिकिड़ी पूरी 2.5-3 मिनट जी वीडियो ठाहे यूट्यूब ते ॾेई छॾियऊं ऐं माशाल्लाह उहा भी बेहतरीन आहे। लेकिन कहानी दोस्तों सफ़ा पुराणी आहे। जेका भी कहानी मां अॻे ई तव्हांखे ॿुधाई हुई, लेकिन कहानी घणो पुराणी ॿुधाई वई आहे, ॾेखारी वई आहे। इन में कारोकारी जो इल्ज़ाम, मतलब हिकिड़ो चवंदा आहिनि न चटी में ॾियणु, जेको चवंदा आहिनि बाबा ही संग ॾियूं था असां चटी में, जीअं हाणे हिन में भी थियो आहे जागीर ड्रामे में सुराण जो संग ॾिनल आहे। इहो दोस्तों रवाज़ सिंध मां ख़त्म थी चुको आहे। अॻे दौर में इहे ॾींदा हुया, भाव चटी में ॾींदा हुया, संग ॾींदा। हाणे माण्हू पैसा भरे ॾियनि था। इहा पुराणी कहानी आहे। इन ते अलाए केतिरियूं फिल्मां तैयार थी चुकियूं आहिनि, अलाए केतिरा ड्रामा हली विया आहिनि, वरी भी ओड़ी कहानी हिननि आंदी आहे। तव्हां ॾिठो जंहिंमें आज़म मेघल साहब आहे ऐं ॿी तरफ़ खोखर साहब आहे, जेका मतलब वॾे जो किरदार भी अदा कर रहिया आहिनि ऐं ॿई हिक ॿिए जा दुश्मन भी आहिनि पावर हासिल करण जे लाइ। ॿी तरफ़ ओठो आहे, ॿी तरफ़ वरी साईं निसार शाह आहे, जेको इहा भी पावर, इहो मतलब ॿिए जे हिक ॿिए जे मथां दबदबो हासिल करण जे लाइ इन जी कहानी ॾेखारी वई आहे। बहरहाल दोस्तों बिल्कुलु कहानी पुराणी आहे, बिल्कुलु वॾी पुराणी कहानी आहे। ड्रामो बेहतरीन आहे, मार धाड़ घणी ॾेखारी वई आहे, जंहिंमें सभिनी दोस्तनि मूंखे ख़बर आहे वणंदी। मार धाड़ जी कहानी हलंदी भी आहे हिन दौर में ऐं वणंदी भी सही, लेकिन थोड़ी पुराणी कहानी आहे। बहरहाल जहिड़ी भी आहे, ड्रामो त हाणे तमामु जल्द 28 अक्टूबर ते हलंदो। हाणे कन्फर्म ख़बर तव्हांखे अची वई, तव्हां ॾिठो। मां इन शइ जे लाइ रेडियो कयां पियो बार बार, जॾहिं कन्फर्म ख़बर मां चयो ईंदी यूट्यूबरनि तरफ़ां, सिंध टीवी वारनि जी तरफ़ां, उहा कन्फर्म ख़बर हूंदी। खजू साहब वारी भी कन्फर्म ख़बर न हुई, तॾहिं बार बार मां तव्हांखे चई रहियो हुअसि बाबा मूंखे इन ॻाल्हि ते शक आहे। तव्हां ॾिठो मुंहिंजी ॻाल्हि उहा ई बीठी, जेसीं ताईं यूट्यूब वारनि पाण कन्फर्म अपडेट न ॾिनी आहे। हाणे कन्फर्म थी चुको आहे, हाणे माण्हुनि खे यकीन भी आयो आहे। जेका मुंहिंजे मथां कमेंट करे रहिया हुआ तव्हां कूड़ था हणो, तव्हां कूड़ था हणो, उन्हनि खां हाणे मां पुछां थो त हाणे हाल वालियो मुंहिंजो कूड़ हुयो। 28 अक्टूबर भी परे न आहे, सूमरु अचण वारो आहे। सॼा कारा अछा साम्हूं अची वेंदा, ड्रामो अची वेंदो ऐं इन कहाणी खे केतिरनि माण्हुनि पसंदि कयो आहे या केतिरे नाहे कयो, सभु कमेंट मूं वटि अची विया आहिनि। उहे कमेंट भी हिन में मां शामिलु कंदुसि। ॾिसूं दोस्तनि कमेंट में छा लिखियो आहे, छा न लिखियो आहे। पर ड्रामे जी कहाणी सफ़ा पुराणी आहे। हक़ीक़त पुछो ख़ासि जेको आहे न, इन में कहाणी में कुझु नाहे ॾेखारियो वियो। मां अॻे इहा कहाणी ॿुधाई, वरी तव्हां पुरमो में हाणे ॾिठी, पुरमो अपडेट थियो। हलूं था अॼु जा जेका प्यारा तव्हांजा कमेंट आया आहिनि उहे बि शामिलु कयूं ऐं पोइ अॻिते जेको आहे कमेंट खे वधाईंदा हलूं। उन्हनि जा जवाब, सवाल जा जवाब भी मां ॾींदो हलां ऐं तव्हां ॾिसां तव्हां कहिड़ा कहिड़ा कमेंट कया आहिनि इन जे बारे में। दोस्तों अॼु जा कमेंट शामिलु कंदो हलां, जेका भी आहिनि उन जा जवाब भी मां ॾींदुसि। छाजे करे सभु दुलाब जे मुताबिक़ कमेंट आहिनि, माण्हुनि दुलाब ते ई कमेंट कया आहिनि। लाखो शान साहब, दिल मुकलियान खोड़सारा, वॾी महिरबानी। उदासी टीवी वारा भी शामिलु कयां थो, शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल वारा भी कमेंट आऊं शामिलु कंदुसि ऐं गौस मोहम्मद कुंबर साहब भी खोड़सारा, दिल मुकलियान, लख कुर्ब। मज़र बुगियो साहब ज़बरदस्त लिखियो आहे, वॾी महिरबानी सुहिणा। बशीर अली साहब हाय लिखियो आहे, सुहिणा ख़ुशि जो हैलो हाय, वरी महिरबानियूं। मज़र बुगियो साहब लिखियो आहे ज़बरदस्त भाउ शायद, महिरबानी कुर्ब प्यारा। जेका मां अपडेट ॾिनी, मां जो सिंध टीवी वारनि अपडेट ॾिनी आहे उन ते लिखियो अथई, वरी महिरबानियूं। अब्दुल रहमान साहब दिल मुकलियान ऐं यादि रख, हिकु दोस्त लिखियो आहे नाले ID ते नाहे लिखियलु, मूंखे यादि आहे इंशाअल्लाह 28 अक्टूबर ड्रामो ईंदो, मूंखे ॻाल्हि पंहिंजी ते मां क़ाइमु आहियां। लाखो शान साहब, गौस मोहम्मद भाउ, वरी महिरबानियूं तव्हांजी दिल मुकलियान। जब्बार अली साहब जेको आहे लिखियो आहे ज़बरदस्त ड्रामो आहे, वॾो इंतज़ारु आहे। ड्रामो ज़बरदस्त आहे, थोरी कहाणी पुराणी आहे, बाक़ी मार धाड़ जाम अथसि। फिदा हुसैन दिल मुकलियान, वॾी महिरबानी। जब्बार अली साहब दिल मुकलियान। गौस मोहम्मद। अरशद अली चांडियो साहब लिखियो आहे थैंक्स यार, वॾी महिरबानियूं, तव्हांजो बि लख कुर्ब सुहिणा। मज़र बुगियो साहब गिफ्ट ऐं दिल मुकलियान, लख कुर्ब सुहिणा। ऐं असगर थीबो साहब हिकु वॾो कमेंट लिखियो आहे,
अञा इलाही हंधि इहो रस्म रिवाज आहे सिंध में। अञा बि अहिड़ा लज लूसी लोफर ग़रीब मज़लूमनि सां अहिड़ा अशर जाम कनि था ऐं माण्हू मजबूर थी ज़ालिमनि लोफरनि जा फ़ैसिला मञे थो। अञा बि बेगरत जाम आहिनि। अदा बिल्कुलु बेगरत लोफर जाम आहिनि, लेकिन जेका खून भाव में न्याणी ॾियण जो रवाज़ु ख़तमु थी चुको आहे। इहा पुराणी कहाणी आहे। तव्हांजी ॻाल्हि लख जी आहे असगर थिबो साहब, वॾियूं महिरबानियूं। ऐं मुशरफ बुगियो साहब लिखियो आहे, भाउ शायदि सदा ख़ुशि हुजो। वॾियूं महिरबानियूं जानी, तव्हां बि ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो, खिलंदा ऐं मुस्कराईंदा रहो, जिथे बि हुजो मालिक जी छपर छां में हुजो। ऐं अॻिते रहूं था, असगर थिबो साहब खोड़ सारा दिलि मोकिलियनि, लख कुर्ब जानी। मुशरफ बुगियो साहब वॾो हिकु कमेंट लिखियो आहे, इहो शामिलु कंदा हलूं। अदा जॾहिं पहिरियां अवां कहाणी ॿुधाई हुई मूं तॾहिं ई अव्हांखे चयो हो कहाणी मूंखे न वणी ऐं हिन दौर जे हिसाब सां नाहे, ही पुराणे दौर जी आहे। सिंधी लेखक अञा पुराणी दौर ते पिया हलनि। अव्हांखे यादि बि हूंदो अव्हांखे मूं कहाणी जे बारे में चयो हो। बिल्कुलु अदा मुशरफ बुगियो साहब खे जॾहिं मां यूट्यूब ते कहाणी ॿुधाई उन इहा ॻाल्हि कई त अदा कहाणी वाक़ई सफ़ा ड्रामे जी पुराणी आहे। ड्रामे जी कहाणी वाक़ई मां बि मञां थो, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। अञा असांजा लेखक पुराणी कहाणी लिखनि था, नई नथा लिखनि, नई शइ लिखनि। कराचियुनि जा मसइला आहिनि, कराची शहर जा सिंधियुनि जा मसइला आहिनि, रियाज़ जा मसइला आहिनि, उते नथा लिखनि। खादम हुसैन दिलि मोकिलियनि खोड़ सारा। अल नवाज़ लिखियो, अस्सलाम वालेकुम भाई शायदि जी हाँ अदा असांखे बि कुझु महसूसु कयो आहे। असां बि ड्रामे जे बारे में जेका मूं कहाणी ॿुधाई, वॾियूं महिरबानी सुणा, लख कुर्ब ख़ुशि हुजो अल नवाज़ भाउ। फिदा हुसैन खोड़ सारा दिलि मोकिलिया आहिनि। अब्दुलरहमान साहब दिलि मोकिलिया आहिनि, खोड़ सारा, वॾियूं महिरबानियूं जानी, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं असां साहब लिखियो आहे, अदा दुलाब ड्रामा कब चलेगा? 28 तारीख को चलेगा भाई, सोमवार के दिन, सोमवार से स्टार्ट होगा। असलम नूर साहब दिलि मोकिलिया आहिनि। फिदा हुसैन खोड़ सारा दिलि मोकिलिया, लख कुर्ब। शमन जोतोई साहब दिलि मोकिलिया आहिनि। ऐं कौन जो आहे कंहिंजो आहे वेरनि जी बस्ती में अञा अदा करण जी अदा डिटेल न मिली आहे। मोहम्मद उमर साहब लिखियो आहे, सिर्फ़ु नालो ज़ाहिर थियो आहे ड्रामे जो जेको असां अपडेट ॾिनी हुईसीं। अदाकार केरु आहे अञा त ख़बर न पई आहे। तमामु जल्द इहा अपडेट बि मां ॾींदुसि। वॾी महिरबानी मोहम्मद उमर साहब, तव्हां गिफ्ट दिलि ऐं मैसेज कया, लख कुर्ब। ऐं किंग राजपूत लिखियो, हाउ आर यू? आई एम फाइन एंड यू? वॾी महिरबानी सुहिणा, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। तव्हां दिलि बि मोकिलिया आहिनि। किंग राजपूत साहब जिथे बि हुजो मालिक जी छपर छां में हुजो। हा साईं, हा लिखियो आहे। मां मुनवर अली मतपांस लिखियलु आहे ऐं दिलि बि मोकिलिया अथई। वॾी महिरबानी सुहिणा, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कादिर ख़ान लिखियो आहे, वालेकुम सलाम, खोड़ा लख महिरबानियूं। सदा ख़ुशि ऐं आबाद हुजो भाउ शायदि। मदर बुगियो साहब लिखियो आहे, वॾी महिरबानी सुहिणा। ऐं मदर बुगियो साहब लिखियो आहे, हा भाउ शायदि असां बि अखियूं ॿूठे खणूं था, एतबार कयूं था, ॾाढो अफ़सोस थियो। बिल्कुलु एतबार कयो था, हाणे करिणो पवंदो तव्हांखे। बिल्कुलु जेको खजू साहब अपडेट ॾिनी उन ते एतबार कयो दोस्तनि, हाणे उन ॻाल्हि ते अफ़सोस करे थो। मदर बुगियो साहब लख कुर्ब सुहिणा। ऐं मदर बुगियो साहब दिलि मोकिलिया आहिनि। किंग राजपूत दिलि बि मोकिलिया अथई, लिखे थो 9 लॻी 52 मिंट ताईं, मतिलबु पूरी वीडियो ॾिठी आहे। वॾी महिरबानियूं, दिलि मोकिलियनि। मदर बुगियो साहब सिर्फ़ु मदर बुगियो साहब लिखियो आहे, भाउ शायदि 28 अक्टूबर ते दुलाब ड्रामो अचण जी ख़बर अलीअ सां चॾड़ सां पक ॾिनी आहे। भाउ शायदि बिल्कुलु पक ॾिनी अथई, इहो मां मञां थो। सभिनी खे हाणे पक पइजी वई आहे इहो सिंध टीवी वारनि खां। ऐं मदर बुगियो साहब लिखियो, भाउ शायदि कॾहिं मुंहिंजे शहर भान सईदाबाद अची त मूंसां राब्तो ज़रूरु कजां त तुंहिंजी ख़िदमत कंदुमि। वॾियूं महिरबानियूं मदर बुगियो साहब, जॾहिं बि आयासीं इंशाल्लाह त राब्तो कंदासीं। फ़िलहालु त कोई अहिड़ो आसिरो न आहे, क़िस्मत खणी आहे त ज़रूरु दा। लख कुर्ब, इहा बि तव्हांजी मोहबत आहे, तव्हांजी मोहबतूं हूंदा। वॾियूं महिरबानी सुहिणा, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। शाहबाज़ जाखड़ो साहब दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब जानी। कमाल खान लिखियो आहे, गौस मोहम्मद कुंवर साहब, कमाल खान आहे वेरनि जी बस्ती में अदा, फ़िलहालु ख़बर न पई आहे अञा। नवीद दर साहब दिलि मोकिलिया आहिनि। मज़र बुगियो साहब दिलि मोकिलिया, लख कुर्ब। मुशरफ बुगियो साहब हिकु वॾो कमेंट कयो आहे, इहो मां पढ़ियां। इहो वॾी जेको हाणे कहाणी लिखी आहिनि ऐं माशाअल्लाह सुठी जेका हाणे इहा ॻाल्हि आहे, इहा ज़रूरु मां शामिलु कयां। ॾिसूं इन छा लिखियो आहे, कहिड़ी ॻाल्हि ते लिखियो आहे। कमेंट सुठो आहे, तव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। ॿुधो ई मुशरफ बुगियो साहब लिखियो आहे त दुलाब ड्रामो न अचण जो सबबु इहो आहे जो चैनल जी पॉलिसी आहे, इहा आहे जो ड्रामे खे अञा वधीक मशहूरु करणु था चाहिनि। डायरेक्टर खे चई करे डायरेक्टर बि उन्हनि खां शामिलु आहे ऐं उनखे अॻु वाट ख़बर हुई ड्रामो कोन हलंदो। हासिकार लिखियो अथई, इंतज़ारु कराइण जे लाइ चयईं। 21 अक्टूबर तारीख़ ते हलंदो ड्रामो अञा वधीक मशहूरु थिए। चैनल वारनि खे खजू ॿुधायो हूंदो।
त मां हीअ ख़बर ॾिनी आहे। अधु लिखियो आहे हक़ीक़त इंतज़ार अगरि न कराइण अचानक हलाइनि त अहिड़ी पहिरियां व्यूवरशिप कोन थींदी। इंतज़ारु कराईंदा त ड्रामे खे शुरूआति खां ई व्यूवरशिप वधीक थींदी ड्रामे जी। अदा व्यूवरशिप ड्रामे जी वधीक थी चुकी आहे। जेके असां अपडेट ॾेई सभई यूट्यूबर ड्रामे खे मशहूरु करे छॾियो आहे। बहरहाल हुननि मिड़ई हर भरो आवाम खे परेशान कराइण जे लाइ इहो शो इहो बिल्कुलु मुशरफ बुग़ी साहिबु तव्हांजी ॻाल्हि बि लख जी आहे। ऐं असलम नूरी साहिबु दिलि मोकिलियनि वॾियूं महिरबानियूं। शहबाज़ जाखड़ो साहिबु काफ़ी दिलि मोकिलिया स्टीकर महिरबानियूं। मुराद लिखियल आहे मुराद जमूर अस्सलाम लिखियो अथई वालेकुम सलाम ख़ुशि हुजो अलनवाज़ भाउ हवर यू भाई शायदि ऐं ख़ुशि आहियां अदा तव्हां पंहिंजो अहवाल ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे। फिदा हसन दिलि मोकिलिया आहिनि। अब्दुलरहमान साहिबु दिलि मोकिलिया आहिनि। बरकत अली बलोच साहिबु दिलि मोकिलिया आहिनि। खोड़सरा महिरबानियूं। असगर थीबो साहिबु लिखियो आहे कारो खजूर जो मुंहुं अदा ईअं न लिखो अदाकार आहे ईअं न लिखो कावड़ न कयो उन वाक़ई कूड़ी ख़बर ॾिनी। वॾियूं महिरबानियूं असगर थीबो साहिबु। ऐं मज़र बुग़ी दिलि मोकिलिया आहिनि। अलनवाज़ भाउ लिखियो आहे अस्सलाम वालेकुम अदा उमीद त ख़ैरियत सां हूंदा। जी अदा गुलाब जी कहाणी अची वई आहे बिल्कुलु त हाणे तव्हांखे पक थी जेके जंहिंजो मां चई रहियो हुउसि त नई अपडेट ईंदी नओं पुरमो ईंदो इहो जंहिंजे नाले मां बार चई रहियो हुउसि ऐं हाणे तव्हांखे इन शइ जी ख़बर पइजी वई। ऐं गौसम भाउ दिलि मोकिलिया खोड़सरा वॾियूं महिरबानियूं। वलीमा साहिबु लिखियो आहे अस्सलाम वालेकुम अदा गुलाब जो पुरमो अची वियो तव्हांजी महिरबानी वॾियूं महिरबानियूं तव्हांजी बि लख कुर्ब सुणा। कूड़ आहे तारीख़ लिखी आहे पोइ बि 21 तारीख़ पोइ बि 28 तारीख़ रुगो कूड़ उस्मान जाड़ो साहिबु लिखियो आहे त कूड़ न आहे इंशाल्लाह ड्रामो ईंदो कॾहिं बि असां कूड़ न आहियूं हणंदा उन्हनि जी मर्ज़ी उन्हनि ई लिखियो आहे। मज़र बुग़ी साहिबु भाउ शायदि लिखियो अथई वॾियूं महिरबानियूं। अब्दुलरहमान फिदा हुसैन अगद गफ़ूर साहिबु ऐं मोहम्मद उमर साहिबु खोड़ सारा दिलि मोकिलिया लख कुर्ब जानी। अस्सलाम वालेकुम अदा इहो अस्सलाम वालेकुम अदा उमीद ख़ैरियत सां हूंदा। अदा तव्हांजी हर ख़बर सची आहे माण्हू छो था चवनि त तव्हां कूड़ था हणो पर ॿिया केतिरा ई चैनल आहिनि उन्हनि ते का बि मालूमात सची न आहे। तव्हांजी हर ख़बर सची आहे माण्हू चवनि था ईअं चवनि अल्लाह ताला तव्हांखे सलामत रखे। अदा अलनवाज़ मंगरियो फराम कंडियारो वॾियूं महिरबानियूं। अलनवाज़ भाउ तव्हां लख जी ॻाल्हि कई बिल्कुलु माण्हू हर भरू असांखे बदनाम करनि था जेका बि मां ख़बर ॾिनो पूरी बि ईंदी आहे। मोहम्मद उमर साहिबु स्टीकर मोकिलिया आहिनि वॾियूं महिरबानी सुणा। दोस्तो इहो या अॼु जा कमेंट जेका मूं शामिलु कया उमेदु आहे वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो ऐं मालूमात तव्हांखे भली मिली वई हूंदी। असांखे ॾींदा इजाज़त मिलंदासीं तव्हां सां सुभाणे वारी वीडियो में सुठी ऐं नई अपडेट सां लाइक कंदा वॾी महिनत कई आहे इन वीडियो में मूं शेयर कंदा जिथे किथे जेको आहे दोस्तो इन जी लिंक शेयर कंदा ग्रुपनि में व्हाट्सअप में फेसबुक ते ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा शायदि ख़ुशि व्लॉग यूट्यूब चैनल खे। वरी मिलंदासीं ॿी वीडियो में ख़ुशि हुजो आबाद हुजो। असांखे ॾींदा इजाज़त सिंध सलामत साथ सलामत अल्लाह हाफ़िज़।